नाज़रीन, बरसात इंसान ज़ात ला बायस रहमत आहे। बरसात पवण सबब जिते कई ज़मीनी फ़वाइद आहिनि त उते वरी सरमाएदारी ऐं जागीरदारी तोड़े हुकूमती मशीनरी तरफ़ां थियल हक़ तलफ़िन सबब ग़रीब माण्हू ॾाढो तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिन पवंदड़ बरसात में अमीर ऐं ख़ुशहाल तबिको इंजॉय में मसरूफ़ आहे, पर ग़रीब तबिको पंहिंजा कचा ऐं कखा वांगुरु झुगा बचाइण लाइ फ़िक्रमंद ऐं परेशान आहे। हिन बरसात सबब खानपुर महर ऐं पसगरदई जा ग़रीब माण्हू कहिड़ी मुश्किलात में आहिनि। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सचाई न्यूज़ जो नुमाइंदो मीर मंठार चन्नू। जी मंठार, छा तफ़सीलात आहिनि, छा सूरत हाल आहे अव्हां जे इलाइक़े जी? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त खानपुर महर में चौमासी जी बरसात खां पोइ शहर जे सभिनी रोडनि रस्तनि समेत तोड़े घरनि अंदरि पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं जॾहिं त केतिरा ई कचा घर ड्रही पट थी विया आहिनि। मुतासिरनि पारां इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां वाहर जी अपील कई आहे। खानपुर महर में गुज़िरियल ॾींहं खां 15 कलाकनि ताईं हलंदड़ बारिश सबबि शहर तोड़े घरनि अंदरि पाणी तलाउ जा मंज़र पेश करे रहियो आहे। शहर जे मेन मोहलनि चन्ना मोहला, महर मोहला, मीराणी मोहला, शेख मोहला, जामा मस्जिद ऐं आसपास दुबई पुल वारो रोड, गुलाम मोहम्मद कॉलोनी समेत तमामु रस्तनि ते पाणी तलाउ जा मंज़र पेश करे रहियो आहे। जॾहिं त गुलाम कॉलोनी में पौरियतन अलन मलिक, रमतला मलिक, हाकिम मलिक समेत केतिरनि ई पौरियतनि जा घर तेज़ बरसाति सबबि किरी पट बणिजी विया आहिनि, जॾहिं त उन्हनि पंहिंजा ॿार मौजाने तौरु बचाए वरिता आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुननि PPMNA चीफ सरदार मोहम्मद उश ख़ान महर ऐं MPA अली गौहर ख़ान महर खां फौरी तौरु नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। पौरियतनि जो चवणु आहे त असांजा अजा ठाहिण में मदद कई वञे। जी